المصطفى وعلى آله الأطهار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل وقال النبي صلى الله عليه وسلم لو كان بعدي نبي لكان عمر صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما إيمان جذبه صدر شريف قرآن اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برادران اسلام मुझे मुख्तरम दोस्तों भाइयों और बुजुर्गों अज 4 मुहर्रमुल हराम 1447 हिजरी बेमुताबिक 3 जून सन 2025 आज इन सचल कॉलोनी में लाशारी चौक ते थींदड़ हिन सालाने जलसे में इज्जत माब जमीयत उलमा इस्लाम जिले लाड़काने जा सेक्रेटरी जनरल मोहतरम जनाब साईं मोहम्मद अली खोड़ो साहब जंजे खुसूसी हुकुम थे मोहतरम जनाब भाऊ मोहम्मद इलियास हिंद साहब की दावत थे इन ही प्रोग्राम में तसलसल सां ॿियो भेरो शिरकत नसीब थी आहे करीम रब का दुआ है सल अल्लाह से मौजी ऐं अवां जी हीअ हाज़िरी पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए अवां थोरो आमीन ॾाढा चवंदा हलो तक ते हलूं
थकंदा ता थकिया वेठा हूंदा त पोइ आलिमनि जा बयान कीअं थींदा हिकिड़ो दफ़ो ॾाढे गॾिजी चयो सुभान अल्लाह स्टेज पे मौजूद मुझे मोहसिन शफीक हजरत साईं कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब हजरत साईं मोहम्मद इलियास तन्ना साहब मौलाना गुलशन हैदरी साहब मौलाना मुफ्ती सदरुद्दीन साहब कारी मोहम्मद उस्मान चांडियो साहब ऐं मैं काफ़ी दोस्त अल्लाह तबारक व तआला हिन प्रोग्राम करण वारनि दोस्तनि जी पंहिंजी मेहनत के पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए मां लंबी जोड़ी तकरीर कोन कंदुसि चूंकि हजरत साईं अब्दुल मुजीब कुरैशी साहब दामत बरकातुहुल आलिया स्टेज ते जल्द जल्द अफरोज़ थियण वारा आहिनि मां अव्हां जे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम क़ुरान मजीद वञा हिकिड़ी आयत तिलावत कई अथमि मुहर्रमुल हराम जो महीनो हली रहियो आहे सॼो साल पाक मोहम्मद करीम जे सहाबा जे शहादतुनि सां भरियो पियो आहे पहिरीं मुहर्रमुल हराम खां वठी करे ज़ुल्हज जे आख़िरी तारीख़ ताईं रोज़ानो कान का शहादत आहे ई आहे लेकिन मुहर्रमुल हराम जो अज़ीम शहादतूं हिकिड़ी पहिरीं मुहर्रमुल हराम जी शहादत ॿी ॾह मुहर्रमुल हराम जी शहादत लंबी चौड़ी गुफ्तगू करण जी ज़रूरत न आहे छो त अव्हां खे पहिरें मुहर्रमुल हराम दे शहीद थींदड़ जर्नेल जो नालो भी चंगी तरह अचे थो ऐं ॾही मुहर्रमुल हराम ते इस्लाम जे सिपाहीअ जे शहीद थियण वारे जो नालो भी तव्हांखे बख़ूबी अचे थो हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत पहिरीं मुहर्रम ते हजरत हुसैन जी शहादत 10 मुहर्रम ते जेका आयत को तव्हांजे साम्हूं पढ़ी अल्लाह इन आयत में पंहिंजे महबूब खे चयो त मुंहिंजा महबूब आमिना जा लाल मां अल्लाह तो मोहम्मद करीम खे जेके सहाबा ॾिना आहिनि उन्हनि सहाबनि जो ज़िक्र हिन क़ुरान में त आहे ई आहे पर उन्हनि सहाबनि जो ज़िक्र तौरात ऐं इंजील में बि मौजूद आहे सुभान अल्लाह ॾाढा चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर सज्जन कालूनी वारो बावलिया के दावत चणारो अल्लाह जे ज़ात जो कसम मुंहिंजो अक़ीदो आहे मुंहिंजो ईमान आहे मुंहिंजे वॾनि जो अक़ीदो आहे मुंहिंजे आलिमनि जो अक़ीदो आहे मुंहिंजे बुज़ुर्गनि जो अक़ीदो आहे मुंहिंजे मुर्शिदनि जो अक़ीदो आहे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो पढ़ण त सवाब आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो सम्झण त सवाब आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो ॿुधण त सवाब आहे रिंद साहिबान जी दावत ॾियण वारा ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो ख़ाली दीदार बि सवाब आहे अल्लाह जे क़ुरान जा आशिक़ थोरो ॾाढा जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीन माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुजदा अल्लाह फरमाता जेके हुन सां गॾु आहिनि काफ़िरनि ते ॾाढा सख़्त आहिनि पर पाण में ॾाढा शफ़ीक़ पाण में ॾाढो प्यार करण वारा पाण सां ॾाढी मोहबत करण वारा वो मुंहिंजा महबूब आमिना जा लाल वो मुंहिंजा दिलबर नबी अनवर नबी रुहबर नबी तराहुम रुक्कान सुजदा वो मुझे महबूब दूसरे भी इनके निशाने या तो के रुकू में नजर ईंदा या तो के सजदे में नजर ईंदा माना तो जो साहबी तो के मारा बजे इबादत में नजर ईंदा वो के मस्जिद में नजर ईंदा दिखाने में नजर कोन ईंदा वो मुझे महबूब पंजे साहबा के नजर करदा अल्लाह तुझे साहबा के पंजे कुरान जो आशिक बनाए छड़ियो तुझे साहबा के अल्लाह पंजे मस्जिद जो आशिक बनाए छड़ियो तुझे साहबा के अल्लाह पंजे नाले जो आशिक बनाए
छड़िया यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ओ मोजा महबूब जने तू पंहिंजे सहाबा जे पेशन खे नज़र कने ओके तुझे सहाबा जे सजदन जा निशान नज़र ईंदा ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अल्लाह इन जा मिसाल कुरान में तो बयान कया पर मां तौरात में भी बयान कया इंजील में भी बयान कया इन जो एकड़ो मुख्तसर कहानी सामो मिसाल रखा तारीख मक्कतुल मुकर्रमा में लिखल आलिमन ऐं बुजुर्गन लिखो हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला मुसलमान थियण खां पहिरियां अञा मुसलमान कोन थियो हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला वापार सां निकितो काफ़िलनि सां गॾु निकितो शाम जे तरफ़ आयो काफ़िला जॾहिं अॻिते आया शाम जे इलाइक़े में पहुता काफ़िला पाण में थोरो फिर थी विया हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला खां छिॼी विया हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला तवज्जो कजा मुंहिंजो ईअं सम्झ कयो आख़िरी मिसाल आहे बस इन मिसाल खां पोइ मां पंहिंजे वॾे खे जाइ ॾींदो मुंहिंजी पंहिंजे वॾनि जे आॾो काई हैसियत न आहे साईं अब्दुल जब्बार वेठो जे मां बयानु कयां इहो ठहे ई नथो इहो आख़िरी मिसाल आहे मां तोखे ॿुधायां थो त क़ुरान सां मिसाल कीअं फिटंदा ॾिस त क़ुरान में साहबा जो त ज़िक्र आहे पर इंजील में बि ज़िक्र आहे ज़बूर में बि ज़िक्र आहे मुंहिंजा फारूक आज़म मां तुंहिंजे नाले तां क़ुर्बान वञा मुंहिंजा फारूक आज़म मां तुंहिंजे अज़मत तां क़ुर्बान वञा ओ मुंहिंजे उमिरि खे कारियूं ॾियण वारो यादि रखो ख़ुदा जे ज़ात जो कसम उमर फारूक जे हज़ार कारियूं जो काई परवाह न आहे मुंहिंजे उमिरि जो रुतबो अल्लाह वटि तमामु वॾो आहे मुंहिंजे उमिरि जो रुतबो महबूब मदीने वारे वटि तमामु वॾो आहे मुंहिंजो उमिरि त महबूब सां रोज़े में सुतल आहे जेको रोज़े में आरामी आदत तुंहिंजूं कारियूं छा कंदो अल्लाह अकबर कबीरा मां पंहिंजे ॻाल्हि ते मोटी अचां हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला मुसलमान थियण खां पहिरियां तिजारत जे सिलसिले में काफ़िले सां निकितो शाम जे इलाइक़े में आयो हज़रत उमर फारूक खां पंहिंजा काफ़िला हेॾे होॾे थी विया हाणे ॾिठई त काफ़िला त हेॾे होॾे हलिया विया हाणे मां काफ़िलनि खे कीअं ॻोल्हियां काफ़िला त हज़रत उमर खां लभनी न पिया तारीख़ मक्कतुल मुकर्रमा में लिखल हज़रत उमर फारूक बैतुल मुक़द्दस जे अंदर आयो मस्जिद अक़सा जे अंदर आयो जेका मस्जिद अक़सा अॼु मुसलमाननि खे पुकारे रही आहे जेका बैतुल मुक़द्दस अॼु मुसलमाननि खे पुकारे रही आहे तुंहिंजा ऐं मुंहिंजा बेग़ैरत हुक्मरान अॼु मुंहिंजे बैतुल मुक़द्दस खे आज़ाद कराइण जे लाइ काई महिनत कोन करनि पिया हराम खाई निंड करे सुम्ही कोन पिया इहो साॻियो बैतुल मुक़द्दस आहे इहा साॻी मस्जिद अक़सा आहे अल्लाह अकबर कबीरा जिते जो 70 लख खां वधीक माण्हू शहीद थी विया नौजवान भी शहीद थी विया पुराणा भी शहीद थी विया ॿार ऐं बच्चा भी शहीद थी विया मासूम नंढा नंढा बम लॻण जे करे ज़राए पुरजा थी विया टुकर थी विया अल्लाह अकबर कबीरा इहा साॻी मस्जिद अक़सा आहे हज़रत उमर फारूक आयो ॾिठई त मुंहिंजा काफ़िला दलाए काॾे हलिया विया मस्जिद अक़सा में आयो फुल घंटे करे वेठो अञा सोचे पियो त मुंहिंजा काफ़िला मूंखे कीअं मिलंदा काफ़िलनि खे मिलण जो कोई वसीलो न आहे अञा इहो दिलि में सोचे पियो त साम्हूं हिकिड़ो शख़्स आयो नौजवान साम्हूं हिकिड़ो आयो हज़रत उमर खे चई त उमर तुंहिंजो नालो आहे चई वॾी ॻाल्हि आहे मां त मके जो रहवासी आहियां हिनखे कीअं ख़बर पई त उमर मुंहिंजो नालो आहे चई ख़त्ताब जो पुटु तूं आहे चई हाउ मुंहिंजो नालो उमर आहे मां ख़त्ताब जो पुटु आहियां हिते जी भला कीअं वेठो तूं त हितां जो न आहे बैतुल मुक़द्दस में कीअं वेठो मस्जिद अक़सा में कीअं वेठो हज़रत उमर चयो त हाओ यार हितां जो त मां न आहियां पर मुंहिंजा काफ़िला मां खां जुदा थी विया मूंखे ख़बर न आहे त काॾे हलिया विया मां इन ॻाल्हि में ॾाढो परेशान आहियां हज़रत उमर खे चई उमर घबराए न तोखे मां तुंहिंजे काफ़िलनि ताईं पहुचायां मूंखे कीअं तूं मुंहिंजे काफ़िलनि ताईं पहुचाईंदे पहिरियों शर्त आहे मुंहिंजो कहिड़ो चई मुंहिंजो
शरदार हे मुझी मानी का होनी दावत खातम तो के काफिर ने पहुंचाया हजरत उमर से यार जान शर्मोंदी लाके तो के मानी जी लगी यार लाका काफिला हया जमान गाल में परेशान ना हजरत उमर के दिया घबराना आंड को भले नस्ल जो घोड़े बीठो आओ तो के बाद जे काफिर ने पहुंचाया दो शर्तिया तमोदी मानी खाओ शर्तिया तमोदी दावत खाओ शर्तिया तमोजे आस्थाने दे हलिया हजरत उमर से दवा के लाके तुम जी जाए दे पहुंचाई नीचे तो सब आए दो आओ हजरत उमर फारूक उनके घर में आयो आखिरी गाल आप बिल्कुल मुख्तसर भी जाओ हजरत उमर से उनके घर में आयो उन नौजवान सोने उमर के मानी खा रही भली दावत खा रही न संवाद हजरत उमर ने एक पन्नो खणी आयो एक दस्तावेज खणी आयो कलम भी खणी आयो वो उमर हिते मां के लिखी दे शाह जी तो के लिखी जा चीन पन्ने दे मां के लिखी दे ते जने हिता जो हुक्मरान थी दे त मोनी जमीन ते टैक्स न वठंदे जे यो लिखी दे त जने तू हिता जो हुक्मरान थी दे त तू मुंहिंजी जमीन ते टैक्स न वठंदे हजरत उमर को चढ़े वाला चार दिमाग खराब जो छा चलाएंगे काटे को जो काफिलो गुम थी वियो बुजुर्गन किताबन का हजरत उमर के जवाब में चयो दिमाग तो जो खराब आ मां उठन चाहण वारो खताब जो पुट मोजो उठ गुम थी वेंदो वक्त मां के मोजो बापो चंबाड़ दो ततो के उठ जा निखा जा तू वर मां ना तो कर दे हिदा जो हुक्मरान से मजाक न कर जेना उमर मजाक में खाना लिखी दे ते जरे तो हिता जो हुक्मरान थी दे तब मां खाने जमीन ते टैक्स न वठने चे ठीक है मां के चाहे हजरत उमर के तो जान चलाना लिखी दे यार भला मां कर वरी तो हुक्मरान छा लेकिन नहीं जान पहुंचा हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु के भले घोड़े देखी आदमा तो के तूने काफिले ताईं पहुंचाया हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु के पंजे काफिले ताईं पहुंचाई काफिले ने पहुंचियो हजरत उमर फारूक हलियो हे नौजवान वापस शाम मुल्क हलियो अल्लाह अकबर कबीरा हाने मारा जुमला बुधण वारा भई बुध जाए जाया न कजाए रामोजा उमर फारूक हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु वापस लौटियो वापस हलियो वापस वञण खां बाद इहो दौर हलंदो रहियो इमाम अल-अंबिया ताजदारे अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत की दावा किया पाण फरमाए मां के अल्लाह नबी करे मोकलियो या भी मुसलमान था हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु भी 27 साल की उम्र में मुसलमान थे हजरत उमर मुसलमान थे मुसलमान थियण खां बाद में इमाम अल-अंबिया को वक्त गुजरो इमाम अल-अंबिया दुनिया छॾे विया हजरत अबू बकर अमीरुल मोमिनीन थे हजरत अबू बकर दुनिया छॾे विया हजरत उमर फारूक अमीरुल मोमिनीन थे उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु के दौर खिलाफत में बैतुल मुक़द्दस से आजादी के लाल मस्जिद अक्सा के आजादी के लाल हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु पानी फौज मोकिलिया फौज के पहुंचिया फौज के पहुंचण खां बाद में जेको फौज जो कमांडर आओ उतो जा पादरी उनके चवण पिया जेकॾहिं असां बिना के घेरे जे बैतुल मुक़द्दस जो चाबियूं तव्हांजे हवाले कयूं पोइ त बसि भला उन फौज जे कमांडर चयो हाओ मां त चवां थो त इहा ॻाल्हि मां पाण चवां थो त बिना के घेरे जे चाबियूं असांजे हवाले कयो इहा त तमामु भली ॻाल्हि आहे चई हिकिड़े शर्त सां तव्हांजे हवाले कंदासीं चई कहिड़ो शर्त आहे चई तव्हांजो अमीरुल मोमिनीन हिते हली अचे तव्हांजो बादशाह हिते हली अचे त ॻाल्हियूं ख़तमु कंदासीं बाबूजा सोना उमर हजरत उमर जे कमांडर ख़त लिखियो आहे साईं हे चवनि था त तव्हांजो अमीरुल मोमिनीन पाण अचे बैतुल मुक़द्दस खे आज़ाद कंदासीं हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़े ते चढ़ियो आहे पाण सां गॾु गुलाम खयो आहे जंहिं गुलाम जो नालो आहे असलम गुलाम सां तय थियो आहे एतिरो टुकड़ो घोड़े ते मां उमर वेंदुमि वाग तुंहिंजे हथ में हूंदी एतिरो टाइम तूं घोड़े ते वेंदे वाग मां उमर जे हथ में हूंदी अल्लाह अकबर कबीरा ओ सच्चा कानूनी वारो ओ लाड़काने वारो हजरत उमर पंहिंजो सफ़र ते निकिरियो आहे कपिड़नि खे 17 चटियूं लॻल आहिनि हजरत उमर फारूक हले थो जेतिरो टाइम पाण में ॿोलाए अल्लाह
हर हजरत उमर जो गुलाम जो घोड़े ते चले हजरत उमर जो आग के वठे वरी हजरत उमर जो घोड़े ते चढ़े गुलाम जो आग के वठे हलदे हलदे हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला नो एड़ो टुकड़ो थियो जो बैतुल मुक़द्दस जे बिल्कुल भी करीब पहुंचा जने बैतुल मुक़द्दस जे बिल्कुल करीब पहुंचा हाने हजरत उमर फारूक के गुलाम जो चले ओ उमर हाने तो पहुंचना वाला हूं हाने तो सब पादरन में पहुंचना वाला हूं हाने बासाई नगर मुझा साई ओ मेरे मोमिनीन टक्कर तो मोजो घोड़े से हणो पर मुझी दिल थी जाए हाने तू घोड़े ते मां वाग के वठी करे पंजाला वा मुझा उमर माथो जे नाले दा कुर्बान वञा हजरत उमर जो जनल अदिल अदिल थींदो इंसाफ इंसाफ थींदो दुनिया में के तानो दीदी त उमर अदल मां हथ कढी छॾियो इन जे करे मां उमर भले ये माण्हू मां उमर के पंध ॾिसन भले ॾिसन त बाग मुंहिंजे हथ में आओ भले ॾिसन त मुहार मुंहिंजे हथ में आओ पर इंसाफ इंसाफ थींदो हाणे मां उमर कॾहिं बि पंध कॾहिं बि घोड़े ते न तो हली सघां हाणे तुंहिंजो घोड़े ते विहण जो वारो पंध हलण जो मुंहिंजो वारो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो हुयो आदिल हुक्मरान हाणे वारा हुक्मरान त अलाए छा कु छा करे विया तफ़सील में वञण जी काई ज़रूरत न आहे हाणे तव्हां सवात जो वाक़ियो ॾिठो 17-19 ॼणा हिकिड़े ई ख़ानदान जा पाणीअ में बुॾी विया उन्हनि जे लाइ कोई रेस्क्यू जो बंदोबस्त न कयो वियो असांजे हुक्मराननि जा कुत्ता बि हेलीकॉप्टर में घुमनि पिया असांजे हुक्मराननि जा कुत्ता बि जहाज़नि में घुमनि पिया कोरमा खाइनि पिया उतां जे वज़ीर आला खे इहा हिम्मत न थींदो इन्हनि खे हेलीकॉप्टर जे ज़रिए ताक़त ॾेई करे रेस्क्यू ॾेई करे ॿाहिरि कढी अचे इहे ख़ानदान जा सभु जो सभु माण्हू पाणीअ में बुॾी विया इहो मंदरु ॾिसी करे ख़ुदा जो कसम असांजे अखियुनि में पाणी अची वियो केॾो त उन्हनि जे पेरनि में ॾकिणी हूंदी उन्हनि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई हूंदी आख़िर में उन्हनि खे उमेद हूंदी त कान का मदद ज़रूर ईंदी कान का कंहिंजी मदद ज़रूर ईंदी अल्लाह कान का मदद मोकिलींदो पर असांजे हुक्मराननि जो मुख़्तारो जन उन्हनि काई मदद कान कई बहरहाल मां पंहिंजे ॻाल्हि ते मोटी अचां इंसाफ़ इंसाफ़ हूंदो वा मुंहिंजा उमर मां तुंहिंजे इंसाफ़ तां क़ुर्बान वञा वा मुंहिंजा उमर मां तुंहिंजे अदल तां क़ुर्बान वञा ओ लाड़काणे वारो जिन जिन जो हज़रत उमर सां प्यार पंहिंजा बैत मथे करे हिकु दफ़ो ॾाढा त चवनि सुभान अल्लाह हज़रत उमर से फरमायो इहे थी नथो सघे जो हाणे तुंहिंजो वारो घोड़े ते विहणंदो आहे तोखे चवां तूं पंध हल मां उमर घोड़े ते विहां न हाणे बि पंध हलण तुंहिंजो वारो आहे मां थो हलां ॻाल्हि खे उकलाईंदो हलां जॾहिं हज़रत उमर बैतुल मुक़द्दस पहुतो हुनजे ग़ुलाम असलम चयो त हाओ घोड़े ते जेको वेठो आहे उहो ग़ुलाम आहे जेको पंध पियो हले अमीरुल मोमिनीन इहो आहे पादरनि चयो त हाओ अमीरुल मोमिनीन जी पहिरीं पहिरीं मस्त इहा ई आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह उन्हनि चयो त पहिरीं पहिरीं मस्त अमीरुल मोमिनीन जी इहा त पाण पंध हूंदो ग़ुलाम घोड़े ते हूंदो ख़बर पइजी वई त वाक़ई इहा मस्त लॻी वई बैतुल मुक़द्दस हज़रत उमर पहुची वियो चाबी मिली वई फतह थी वई खुदा जी कुदरत हज़रत उमर वरी उन ई ठुल सां साॻो ई तय करे वेठो जंहिं ठुल सां हज़रत उमर मुस्लमान थियण खां पहिरियां तय करे वेठो उन ठुल सां साॻो ई तय करे वेठो तवजो त आहे न ॾाढा न चओ सुभान अल्लाह हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जो ठुल सां तय करे वेठो ॾिठे जो साम्हूं हिकिड़ो कुराड़ो पियो अचे झूर कुराड़ो ॿिनि शख़्सनि जी टेक ते हिकिड़ो शख़्स हेॾां हिकिड़ो हेॾां कुराड़ो ॿिनि जी टेक ते पियो अचे टेक आख़िर वठी वठी उहो कुराड़ो पहुतो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चई उमर तूं पुत्र के लिखियो त हज़रत उमर उते पंहिंजे पंहिंजे दिल में सोचण लॻो त हिन जॻह ते शायदि अॻ में मुंहिंजो वेहण थियो हिकु दफ़ो अॻ में वेहण शायदि मुंहिंजो थियो ऐं हीउ जेको चए पियो उमर तूं शायदि इहो लफ़्ज़ में मुंहिंजो ॿुधल आहे ऐं चए पियो ख़त्ताब जो पुटु तूं शायदि इहो लफ़्ज़ में मुंहिंजो ॿुधल आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चई उमर बिन ख़त्ताब तूं चई हाओ उमर बिन ख़त्ताब त मुंहिंजो नालो आहे दस्तावेज़ कढी पन्नो कढी हे वठो उमर हे पन्नो
हजरत उमर देव तैयार है शाजो बनवा कुराड़ा बुधा दे कारा दो बनवा दोया जी उमर है उन वक्त जो बनवा जाए वक्त में दो मुसलमान न जो है मुसलमान तन का पैरा दोए दे आए दो का काफिलो गुम थी हो मां दो कहते हो तो उमर जे करे कई वक्त में दो मुसलमान थी करे हिते अचे इन पन्ने दिमाग दस्तखत करे दे दिमाग जमीन जी टेंशन वठने ओ उमर ही पन्नो उन वक्त जो आओ ही पन्नो उन टाइम जो आओ हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु जे अखिन में पानी अचियो हजरत उमर मजलिस शूरा कोठाई मजलिस शूरा में बैठा हजरत उमर पांच मजलिस शूरा जे मानन के जो यार दस्तावेज मुझे हथ में आओ इन पुराने के वाकई मां कुफर जे हालत में सही करे नहीं आ तो जने भी मां बैतुल मुक़द्दस फतह कयो तो का जमीन जी टैक्स न वठंदो मां हाणी ता ॿुधायो त टैक्स वठान किन न ओ लाल काणे वारो हाणे जो कोई भोतार हुजे हा हाणे जो कोई सरदार हुजे हा हाणे जो कोई नवाब हुजे हा उनके वेठल वाठा जान आ ये बरप्या की माग बंदे ये बरप्या भी वठे ज़्यादा पांजे पेट में विझो पर उमर फारूक जे मजलिस शूरा में जे बैठा सतरी हजरत उमर के जे उमर जे करे तो वादो करे चुको हा त तू उमर के वादो पूरो करणो आ उमर वादो पूरो कर हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु वादो पूरो कयो वादो पूरे करण खां बाद में हजरत उमर वा चिट्ठी उनके ॾेई करे चयो चाचा आओ मुझे तो सान जेको वादो चल हो सो वादो मां तो सा पूरो थो कयां अॼु ॿुधा त सही भला इहा ॻाल्हि तोखे उन वक्त समझ में कीअं आई ही उन वक्त तो मूंखे पन्नो कीअं खणी आई ही उन वक्त में तो मूंखां सही कीअं वती ही हजरत उमर खे चई त उमर इहा ॻाल्हि मां तौरात ऐं इंजील में पढ़ी ही त मोहम्मद जो गुलाम उमर हिकड़े ॾींहुं हिते ईंदो ॻाल्हायो त सही यार ॾाढा त जो इन जे करे तरफ़ चयो ज़ालिक मसलुम फि तौरात व मसलुम फिल इंजील मुंहिंजा महबूब तुंहिंजे साहबा जो ज़िक्र क़ुरान में त मौजूद आहे पर तुंहिंजे साहबा जो ज़िक्र तौरात में भी मौजूद आहे इंजील में भी मौजूद आहे ओ लाल काने वारो हर मोमिन जे दिल में हर बच्चे बच्चे जे दिल में हर कलमे पढ़ण वारे जे दिल में क़यामत जे सुबुह ताईं हीअ साहबा जी मोहब्बत अॻ में मौजूद हुई हाणे भी मौजूद आहे इंशाअल्लाह जेसि ताईं ज़िंदगी आहे हर वक़्तु साहबा सां प्यार कंदा रहंदासीं जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी हुआ तौफीक़ी